जूं अखियूं केॾियूं न सुहिणियूं आहिनि। छा मतलब मुझे रुके अखियूं सुनियूं आहिनि बाक़ी मां सुनी न आहियां। न न तूं बि सुहिणी आहे, तुंहिंजो नक बि सुहिणो आहे, तुंहिंजा चप अंगूर उहे बि मिठा आहिनि। ऐं मुंहिंजो मिठल मिठो किनो बेतालो बेअफ़ालो गरम मसालो। खबरदार जो मुझे मिठल मिठे के गलत सलत चयो अथई। मिठल ईअं मिड़ई ॾिसण में थो अचे किनो सिनो मेरो सेरो, पर अंदर जो ॾाढो जरो अथई ऐं मूंसां बि ॾाढो प्यार कंदो अथई। प्यार त मां बि तोसां कंदो आहियां। ॾिस न मां तुंहिंजे प्यार में किथां खां पंधु करे आहियां। छा मिठल मूंखां बि वधीक सुहिणो आहे? कंजूस पोइ पंधु करे छो आयो आहीं? लारीअ में अचे हा न? न न मुंहिंजो मतिलबु आहे त मां 50 को पंधु करे आयो आहियां। आयो त सवारीअ में ई आहियां। मां तुंहिंजी ख़ातिरी त कया आहिनि। हलुड़े बंदूक पर न हलुड़ी कलेशी तुझा बरस्त। अरे हे मनु छो तो चिलकड़ीअ सां वेठो कूड़ ॻाल्हाई? आयो सवारीअ ते आई चिलकड़ीअ खे वरी चए थो त मां पंधायो आहियां। एॾो कूड़। जेकॾहिं चिलकड़ीअ सां एतिरो प्यार अथई न त हाणे जो हाणे पंहिंजे ॻोठ पंधु वञ, वरी उतां पंधु मोटी आ, पोइ मां मञींदोमांइ त चिलकड़ीअ सां तुंहिंजो सचो प्यार आहे। मां एतिरो बेवकूफ़ न आहियां जो सवारीअ हूंदे 100 को पंधु करे अचां। माना त चिलकड़ीअ सां कूड़े प्यार जो नाटक थो करे न? न न अहिड़ी बि ॻाल्हि न आहे। अहिड़ी ॻाल्हि न आहे त पोइ करे ॾेखार पंधु। हा हा जेकॾहिं तोखे मूंसां वाकई सचो प्यार आहे त तूं मुंहिंजे लाइ इतां सिधो पंधु पंहिंजे ॻोठ वञ, पोइ त सिधो वापसि हेॾे मोट। तॾहिं मां सम्झंदमि त तोखे मूंसां वाकई सचो प्यार आहे, न त मुंहिंजी तोसां किटी। इहा शर्त भली आहे। तेसीं ताईं उथ त असां ॿनीअ ते हलूं ऐं भाॼी पटे अचूं। भाॼी भुॼी बि त करणी आहे न। हे हक बिना बाबा तूं पंहिंजी शर्त यादि कर। ये हल 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 ये को मसले कोने ये कोने मसले ये वापस कोटे इतने मोटी लश्कर से कोटे में ये का चढ़ता मुझे मांग की कोने। सोप सीरियल मशकरन जो गोठ सीज़न 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।